दोस्तों इन सालगिरह में शरीक थींदड़ भाइरो ऐं भेनरो जीअ सिंध साईं जीएम साहिब जी सालगिरह हर साल असां मल्हाईंदा रहिया आहियूं। कॾहिं कराची, कॾहिं हैदराबाद, कॾहिं लाड़काणो, कॾहिं सखर, मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां हर साल मल्हाईंदा आहियूं। ऐं साईं जीएम साहिब जी सालगिरह मल्हाइण जो मक़सदु हिकु त इहो हूंदो आहे त साईं जीएम साहिब जो पोरियो थियलु आहे, जेको कुझु नज़रबंदीअ में गुज़ारियो, क़ैद जूं सख़्तियूं सठियूं ऐं सिंध जे लाइ निजात जे लाइ रस्तो ॿुधायो, उन हवाले सां साईं जे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ असां ही सालगिरह हर दफ़े मल्हाईंदा आहियूं। साईं जीएम साहिब बि पंहिंजी ज़िंदगीअ में सालगिरह मल्हाईंदो हुयो। सालगिरह जे नाले ते हिकु वॾो सियासी जलसो हूंदो हुयो। असां बि हिते ॿियो जेको मक़सदु इहो आहे त वक़्त हालतुनि तहत दोस्त जेके असांजा रहनुमा हिते आया आहिनि, उहे के रस्तो, के ख़्याल, के नवां घस उहे ॾींदा। सिंध जेका हिन वक़्तु वागुनि जे वात में आहे, उनखे बचाइण जे लाइ का राह रसींदा ऐं उन ते असां गौर बि कंदासीं। पहिरियों सभिनी जो शुक्र अदा कयां थो जो साईं जी 117वीं सालगिरह ते तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु छॾाए आया आहियो। साईं जीएम साहिब सियासतदान सां गॾु हिकु मुदबर बि हुयो। उहो मुदबर जंहिं का बि फील्ड न छॾी। जॾहिं सकाफ़त जी ॻाल्हि आई त सिंधी कल्चर किताब लिखियईं। शाह लतीफ़ बिटाईअ खे नओं रुख ॾियण जे लाइ पैगाम लतीफ़ लिखियईं। जॾहिं तरक़ी पसंद सोच जी ऐं नज़री ॻाल्हि ते आहे त जी ॾिठो मूं किताब लिखियईं। सिंध जे हवाले सां जॾहिं प्रोग्राम जी ॻाल्हि थी, सिंध आज़ादी जी ॻाल्हि थी, सिंध छो ऐं छा लाइ किताब लिखी, सिंध जे माण्हुनि में शौक़ पकड़ियईं। ऐं जॾहिं साईं खे अदालत में पेश न पियो कयो वियो त साईं जीएम साहिब सिंध ॻाल्हाए थी जी सूरत में बयानु उहो छपराए छॾियो त बाबा मुंहिंजो बयानु हीअं अथव, हाणे तव्हांजी मर्ज़ी। उन खां पोइ जॾहिं हारनि जे हक़नि जी ॻाल्हि थी त साईं सिंधारी कमेटी क़ाइमु कई। जॾहिं सियासत ते पाबंदियूं लॻियूं, ॿियो थियो त बदमे सुफ़िया साईं क़ाइमु कर नओं जेको आरोप ॾिनो, मतिलबु सॼी ज़िंदगीअ उहो सरगर्म रहियो। आख़िरी ज़िंदगी में बि उहो ख़ामोश न वेठो। जॾहिं बि नज़रबंदीअ खां थोरी नरमी घटि थी, साईं जीएम साहिब सिंध जे माण्हुनि सां मुलाक़ात जे लाइ ॿाहिरि निकितो ऐं जॾहिं ॾिठो त साईं जीएम साहिब आवाम सां राब्तो करे थो ऐं उन्हनि सम्झो त साईं जीएम साहिब आवाम सां राब्ते जी मुहिम में मतां ई खणी हू कामयाबु वञे, इन जे करे उन्हनि साईं जीएम साहिब खे नज़रबंद रखियो ऐं विच में गिरफ़्तार कयो। ऐं ॿियो त हिन वक़्तु सिंध तमामु जेको आहे मुश्किलातुनि मां गुज़री वई आहे। संजीदा सियासत जी ज़रूरत आहे। बेरा टाउन जे नाले सां, HDA जे नाले सां स्कीमूं जोड़ियूं पियूं वञनि, जो तमामु ख़तरनाक आहे। ईअं सम्झो त सिंध जे अंदरि ॿियो इसराइल क़ाइमु कयो पियो वञे, सिंध जी ज़मीनुनि खे ख़रीद कयो पियो वञे ऐं जेकॾहिं के नथा विकिणनि त उन्हनि खे वॾेरनि सरदारनि पीरनि जे तहमान जे ज़रिए, पुलिस जे ज़रिए, एजेंसियुनि जे ज़रिए, ॿिन हरबनि जे ज़रिए उन्हनि खे दॿाउ विधो पियो वञे। उन्हनि खे
तो बाबा पंहिंजी ज़मीन तां विकिणो। इसराइल में भी तरक़ी के नाले सां वॾियूं बिल्डिंगूं ठहियूं, वॾियूं स्कीमूं आयूं। नतीजो निकितो त फिलिस्तीनी जेके असुल धणी हुआ उहे धरती तां ठिकाणिजी विया ऐं यहूदी जेके ॿाहिरां आयल हुआ उन्हनि जेको आहे पंहिंजी स्टेट क़ाइमु कई ऐं सिंध में बि इहे ई थी रहियो आहे। सिंध हिन वक़्तु पंहिंजी तारीख़ जे न रुगो मुश्किल ऐं ख़तरनाक पर फ़ैसिलाती दौर मां गुज़री रही आहे। सिंधी क़ौम ते अंदरियां ऐं ॿाहिरियां घण तरफ़ा हमला थी रहा आहिनि जिन दुनिया जी नज़ीम ऐं क़दीम क़ौम जी बका ऐं वजूद के ख़तरे में विझी छॾियो आहे। 8000 साल अॻु में दुनिया के तहज़ीब जा सबक़ ॾींदड़ ऐं सुधरियल शहरी ज़िंदगी जा मिसाल पेश कंदड़ क़ौम अॼु दुनिया जी पसमानदा तरीन में शुमार थिए थी। उनजो ज़िम्मेवार हिकु तरफ़ पाकिस्तान जो रियासती निज़ाम आहे त ॿिए तरफ़ सिंध जो मुफ़ाद परस्त ऐं मौक़े परस्त पीर मीर वॾेरो ऐं जागीरदार तबिको आहे। जॾहिं त करप्ट कामूरो इन ॿिन्ही जो एजेंट ऐं ग़ुलाम बणियल आहे जेको ग्रेड जी तरक़ी ऐं सणबी पोस्टिंग जे बदिले में सिंध जे कंहिं बि मुफ़ाद जो सौदो करण लाइ हर वक़्तु तयारु रहे थो। सिंधियो साथियो, हाणे उन में को शक न आहे रहियो त पाकिस्तानी रियासत ते पंजाब जी मुकमल बालादस्ती आहे। हिते समूरा फ़ैसिला पंजाब जे मुफ़ाद में ऐं पंजाब जी मर्ज़ी सां कया वञनि था। नाले में मुल्क जी गादी जो हंधि इस्लामाबाद आहे पर समूरनि फ़ैसिलनि असली ताक़त जो मर्कज़ लाहौर आहे जिते ॿियनि मुल्कनि जा सरबराह बि अचनि था त सिंध समेत ॿियनि सूबनि जा वॾा वज़ीर बि सलामियूं भरनि था। मौजूदा रियासती सरिश्ते में सिंध जी हैसियत अमली तरह हिकु कॉलोनी वारी आहे जेका कचो माल मुहैया कंदड़ मंडी बणिजी वई आहे। सिंध जी तेल बंदरगाहुनि ऐं ॿियनि कुदरती वसीलनि जी कब्ज़े इस्तेमाल सां पंजाब में तजारती तरक़ी आहे। बिल्कुलु ईअं हिंदुस्तान जे वसीलनि ते कब्ज़े ज़रिए बरतानिया तरक़ी कई। सिंध जे वॾेरे जागीरदार पीर ऐं ॿियनि कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रियनि जे कब्ज़े ऐं इस्तेमाल सां मीर हमेशह धारनि जी दलाली कई आहे। इहो मुग़लनि जो दौर रहियो आहे त अंग्रेज़नि जो ग़ुलाम बि रहियो आहे। 70 सालनि खां पाकिस्तान जे हुक्मराननि जो ग़ुलाम बणियल आहे जेको पंहिंजी ज़ाती ऐं गिरोही मुफ़ादनि ख़ातिर सिंध जे क़ौमी मुफ़ादनि जो सौदो कंदो थो वठे। टे तरफ़ हमेशह वांगुरु सिंध ते कब्ज़े लाइ मज़हब खे इस्तेमालु कयो पियो वञे। मज़हब जे नाले में हिकु पासे सिंधी क़ौम खे तक़सीम करण जी कोशिशि कई पई वञे त ॿिए पासे लखनि जी तइदाद में ॿियनि सूबनि ऐं मुल्कनि खां माण्हू हाणे सिंध में आबाद कया पिया वञनि जंहिंसां फिलिस्तीन वांगुरु सिंधनि जी पंहिंजी धरतीअ ते अक़लियत में तब्दील थियण ऐं टें दर्जे जा शहरी बणिजण जो ख़तरो पैदा थींदो पियो वञे। दोस्तो, दुश्मनी साज़िशुनि ऐं हमलनि जो मुख्य मर्कज़ सिंध जा शहर आहिनि ऐं तारीख़ में असांखे ॼाण ॾिए थी त क़ौमनि जी क़िस्मतनि जा फ़ैसिलाता मोरका गादी वारनि ऐं तारीख़ी हैसियत रखंदड़ शहरनि में थींदा आहिनि। ऐं असां इहो बि ॼाणूं था त सिंध में क़ौमी शऊर ऐं क़ौमी बेदारी पैदा करण ऐं सिंध जी जदीद क़ौमी तहरीक जा बुनियाद विझण में वरी हिकु दफ़ो असांजे इन साईं जे सालगिरह में शिरकत कई। साथियो, जियो सिंध, महिरबानी।